सवाल कयो आहे सदाम खोखर। उहो त चए त जेके हिन दुनिया मां विसाल करे विया आहिनि उन्हनि जो फितरो ॾियूं छा इहो शरीयत में जाइज़ आहे या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं को शख़्स हिन दुनिया मां वफ़ात करे वियो आहे त उन जे पारां उन जे वारसनि ते फितरो ॾियणु लाज़िम न आहे। अलबत्ता जेकॾहिं उहे ईसाले सवाब जे लाइ उन जे पारां फितरो ॾियनि था त इहो जाइज़ आहे, इन में का बि कबाहत न आहे। जीअं बुखारी शरीफ़ जे अंदरि हदीस मुबारक हुआ उम्मुल मोमिनीन अम्मा आइशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां रिवायत आहे। उन चयो त हिकु शख़्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस जे अंदरि हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कयईं त मुंहिंजी अमड़ वफ़ात करे वई आहे, छा आउं उन जे तरफ़ां सदको ॾियां। उन ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, नअम तसद्दक़ अनहा, जी हा, उन जे पारां तूं सदको भली अदा कर। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त जेके वारिस वफ़ात करे विया आहिनि उन जे तरफ़ां अगरि को सदको ॾियणु चाहे थो त ॾेई सघे थो, इन में का बि कबाहत न आहे, जाइज़ आहे। पर उन जो जेके फ़र्ज़ी सदकात रहियल आहे उहे अदा न थींदा। अहिड़ी तरह बहरो राइक जे अंदरि आहे त फ़इन मन साम औ सल्ला औ तसद्दक़ व जअल सवाबहु लिग़ैरिही मिनल अमवाति वल अहयाइ जाज़ व यसिलु सवाबहु इलैहिम इंद अहलि सुन्नति वल जमाअत। जेकॾहिं कंहिं शख़्स नमाज़ पढ़ी या रोज़ो रखियो या सदको अदा कयाई ऐं उनजो सवाब ज़िंदा खे पहुचाइणु चाहे थो या मुअल खे पहुचाइणु चाहे थो त इहो जाइज़ आहे, उनखे सवाब ईसाले सवाब करे सघिजे थो। इहो अक़ीदो अहले सुन्नत वल जमाअत वटि आहे। इन मां मालूम थियो त जेकॾहिं को शख़्स सदको या निमाज़ या ॿी का इबादत करे ऐं उनजो सवाब पंहिंजे मैयतनि खे पहुचाइणु चाहे थो त पहुचाए सघे थो, जाइज़ आहे। अलबत्ता जेकॾहिं मरहूम शख़्स जे मथां सदक़तुल फितर वाजिब हुयो ऐं उन पंहिंजी ज़िंदगी में सदक़तुल फितर अदा न कयो आहे, हाणे उन जा वारिस उन जे तरफ़ां सदक़तुल फितर ॾियनि था त उनजो फितरो अदा न थींदो। अलबत्ता जेकॾहिं उन वफ़ात जे वक़्तु इहा वसीयत कई हुई त मुंहिंजे मथां फितरो लाज़िम आहे, उहो मुंहिंजे तरफ़ां अदा कजो, त हाणे वारसनि जे मथां लाज़िम आहे त उन जी मिल्कियत जे 3 हिसे मां उनखे अदा कनि। अल्लाहु आलम बिस्सवाब।